सही बुखारी में, सही मुस्लिम में, मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस हजरत अबू सईद खुदरी तो रिवायत करे, हबीबन फरमायो अन अव्वलु मन तनशक्कु अन्हुल अर्द यौमल क़ियामत वला फ़ख्र। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, इसराफील जी सूर फूकी वेंदी, हर माण्हू पंहिंजे क़ब्र मां उथंदो। साईं फरमाइनि था सभिनी खां अव्वल, सभिनी खां पहिरीं पंहिंजे मज़ार मां उथण वारो हूंदुसि त मां मुहम्मद करीम हूंदुसि। इमाम तिरमिज़ी वधीक अॻिते रिवायत जा लफ़्ज़ आणे थो, व अन अव्वलुन नास ख़ुरूजन इज़ा बुइसू। जॾहिं माण्हू उथारिया वेंदा, मज़ारुनि मां खड़ा कया वेंदा, खुंभियुनि वांगुर माण्हू पंहिंजे क़ब्रुनि मां ॿाहिरि निकिरंदा। साईं फरमाइनि था त सभिनी खां अव्वल पंहिंजे मज़ारे अनवर मां निकिरण वारो हूंदुसि त मां मुहम्मद करीम हूंदुसि। व अन ख़तीबुहुम इज़ा वफ़दू। जॾहिं वफ़द करे, टोला करे, जमायतूं करे, हर नबी पंहिंजे ग़ुलामनि खे वठी हलंदो त मां मुहम्मद करीम सभिनी खां अव्वल अव्वल, सभिनी जो इमाम, सभिनी जो कायद, सभिनी जो अॻवान, सभिनी खां अॻ में हलण वारो हूंदुसि त मां मुहम्मद करीम हूंदुसि। वअन मुबश्शिरुहुम इज़ा यइसू। जॾहिं अल्लाह जे अॻियां सभु नाउमेद थी वेंदा, कहारियत ॾिसी, जब्बारियत ॾिसी सभु मायूस थी वेंदा, उन वक़्त में मां ई सभिनी खे ख़ुशख़बरी ॾींदुसि त घबरायो न। कहिड़ी यासीन वारा, परेशान न थियो, मां जो बीठो आहियां। हाय हाय हाय। साईं फरमाइनि था लवाउल हम्द यौमइज़िन बियदी। अल्लाह जे हम्द जो झंडो क़यामत जे ॾियारे में मूं मुहम्मद करीम जे हथ में हूंदो। व अन अकरम वलद आदम अला रब्बी वला फ़ख्र। सारे आदम जे औलाद में सभिनी खां वधीक इज्जत वारो, सभिनी खां वधीक शान वारो ॾिसंदो त उन ॾींहं ते मां मुहम्मद करीम हूंदुसि। शान मुस्तफ़ा पुट, शान मुस्तफ़ा उन ॾिहाड़े ते ख़बर पवंदी। साईं फरमाइनि था त उन ॾिहाड़े ते आदम जे औलाद में सभिनी खां वधीक इज्जत वारो हूंदुसि त मां मुहम्मद करीम ई हूंदुसि।